ख़बर शेयर कंदासीं त इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो या वरी नई तारीख़ ॾींदो। फ़ैसिलो कुझु देर में थींदो। पंजाब जे वरी वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं मोनिस इलाहीअ जी इमरान ख़ान सां ज़मान पार्क वारे रिहाइशगाह ते मुलाक़ात बि थी। मुलाक़ात दौरान पंजाब असेंबली टोड़ण वारे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। अपडेट कयो पिया खे चौधरी परवेज़ इलाही पंजाब असेंबली टोड़ण बाबति 2 महीननि जी मोहलत घुरी वरिती आहे। पंजाब में तरक्याती कमनि खे नज़र में रखंदे असेंबली टोड़ण वारो फ़ैसिलो फ़रवरी ताईं मुलतवी कयो वञे। परवेज़ इलाही जो चवणु हो। ख़बर ॾियूं पिया इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो या वरी नई तारीख़ ॾींदो। फ़ैसिलो कुझु देर में थींदो। पंजाब जे वरी वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं मोनिस इलाही जी इमरान ख़ान सां ज़मान पार्क वारे रिहाइशगाह ते मुलाक़ात बि थी आहे। मुलाक़ात दौरान पंजाब असेंबली टोड़ण वारे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। पंजाब में तरक्याती कमनि खे नज़र में रखंदे असेंबली टोड़ण वारो फ़ैसिलो 2 महीननि लाइ मुलतवी कयो वञे। इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो या वरी नई तारीख़ ॾींदो। फ़ैसिलो कुझु देर में थींदो। इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो या वरी नई तारीख़ जो ऐलान कंदो। फ़ैसिलो कुझु देर में थी वेंदो। पंजाब जे वरी वज़ीर चौधरी परवेज़ इलाही ऐं मोनिस इलाही जी इमरान ख़ान सां ज़मान पार्क वारे रिहाइशगाह ते मुलाक़ात बि थी आहे। मुलाक़ात दौरान पंजाब असेंबली टोड़ण वारे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। खे ॿुधायूं पिया चौधरी परवेज़ इलाही पंजाब असेंबली टोड़ण बाबति 2 महीननि जी मोहलत घुरी वरिती आहे। ख़बर खे ॾियूं पिया पंजाब में तरक्याती कमनि खे नज़र में रखंदे असेंबली टोड़ण वारो फ़ैसिलो फ़रवरी ताईं मुलतवी कयो वञे। परवेज़ इलाही पारां चयो वियो। इमरान ख़ान अॼु पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ण जो ऐलान कंदो या वरी नई तारीख़ ॾींदो। फ़ैसिलो कुझु देर में थी वेंदो।